पीर वसण में अपडेट कंदासीं जिते उड़ी विखे चयन ॿारनि जे फौत थियण की ख़बर KTN न्यूज़ से ब्रेक थियण बाद सिहत खातो जागी पियो। डॉक्टर्स की टीम ॻोठ रसूल बख्श जमाली में पहुची वई। ओड़ी में मुब्तला ॿारनि जी चकास कई वई। इलाज जारी आहे। मूंखे ॿुधाइनि पिया पीर वसण मां ओड़ी विघे चयन ॿारनि जे फौतण की ख़बर KTN न्यूज़ से ब्रेक थियण बाद सिहत खातो जागी पियो आहे। डॉक्टर्स की टीम ॻोठ रसूल बख्श जमाली पहुची वई आहे। ओड़ी में मुब्तला ॿारनि जी चकास कई वई आहे ऐं इलाज बि ॿारनि जो जारी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया पीर वसण मां जिते उड़ी विघे चयन ॿारनि जे फौत थियण की ख़बर KTN न्यूज़ से नशर थियण बाद सिहत खातो जागी पियो। इलाज करण लाइ सिहत खाते की टीम उते पहुती आहे। अवांखे ॿुधाइनि पिया उड़ीअ में मुब्तला ॿारनि जी चकास कई पई वञे। इलाज जारी आहे। ओड़ी में मुब्तला ॿारनि जी चकास कई पई वञे। इलाज बि जारी आहे। अवांखे ॿुधाइनि पिया KTN न्यूज़ ते ख़बर ब्रेक थियण बाद सिहत खातो जागी पियो आहे। पीर वसण मां ॿुधाइनि पिया ओड़ी विघे चयन ॿारनि जे फौत थियण जी ख़बर KTN न्यूज़ ते ब्रेक थियण बाद सिहत खातो जागी पियो आहे। डॉक्टर्स की टीम ॻोठ रसूल बख्श जमाली पहुची वई आहे। ॿारनि जो इलाज कयो पियो वञे। ओड़ी में मुब्तला ॿारनि जी चकास कई पई वञे। ॿारनि जी चकास बि कई पई वञे। अवांखे ॿुधायूं पिया सिहत खाते की टीम उते पहुती आहे। डॉक्टर्स की टीम ॻोठ रसूल बख्श जमाली में पहुची उड़ीअ में मुब्तला ॿारनि जी चकास करे रही आहे। ॿारनि जो इलाज जारी आहे।